सिंधी सुराण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आज आहे। अॼु जे शख्सियत जी ज़िंदगीअ जूं के झलकूं तव्हां ॾिसंदा। हू न सिर्फ़ हिकु प्रोफेसर हो, पर हिकु अदाकार, गायक, कहाणीकार, नाटककार, नॉवल निवीस, मज़मून निगार पिणु हो। प्रोफेसर राम पंजवाणी, सिंधियुनि जो एलची। पंजवाणी साहिब खे साहित्य अकादमीअ जो इनाम मिलियो 1964 में ऐं पद्मश्री जे लक़ब सां नवाज़ियो वियो 1981 में। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। वियो चेटी चंद्र सिंधियत दी बणाए राम पंजवाणी। वियो ईअं नात सिंधियत जो वॼाए राम पंजवाणी। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। दादा राम पंजवाणी सिंधियुनि खे पंहिंजे अष्टदेव झूलेलाल साईं सां मिलायो, जीअं महाराष्ट्रनि खे लोकमान्य तिलक मिलायो पंहिंजे अष्टदेव गणेश भॻवान सां। चेटीचंड खे सिंधियत ॾींहुं करे मल्हाइण जो सॾु ॾिनो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, पर हिन खे मशहूर कयो प्रोफेसर राम पंजवाणीअ। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। सुब्रमण्यम साहब, आप जज हैं, किसकी आवाज बड़ी? तो एक बार और आप। एक बार और हो जाए। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। चल ही साल तहां सभिनी जे वास्ते जेके अॻियां साल थिया आहिनि, जिन खां वधीक वधीक सुठो थींदो त हिन खां वधीक बहितर थींदो। सदाई ख़ुशि हूंदो सिंधी, सदाई आबाद हुजो। भगत कंवरराम, लाडली, झूलेलाल, रायडियाज, शल्य धीअरनि ॼमन, इंसाफ़ किथे आ, इन्हनि सभिनी फिल्मुनि जूं कहाणियूं लिखियूं दादा राम पंजवाणी। आहे न आहे नॉवल ते फिल्म ठही झूलेलाल। ही तुझो इंसाफ है, ही तुझो इंसाफ है। चल पुछा लाल साईं, जिन जे घर में हूंदा हुजे तिन जे घर में जोत जगाई, मुझे घर जो दियो साईं, जिन जा झोल खाली हुजनि तिन जा झोल भरी, मुझो भरियल झोल खाली करे। मुखे अंधो कई, मूं कुछ न चयो, भला हिन अंधे जो आसरो छो खसे? तो ये छो पियो जिंदा, तो ये छो? मुखे जवाब दे, जवाब दे। नेणनि जो नूर खसे पर अंदर जी जोत न खसे सघियो। रमेश वियो, गोया अंधे जी लठ खसे वियो, पर पंहिंजो प्यार न खसे सघियो। रमेश वियो त संसार खे कहिड़ी कमी पई, कहिड़ी कमी हिकु समुंद्र खे जे हिकु बूंद उॾामी वञे, कहिड़ी कमी हिकु वण खे जे पन छिजी पवे, कहिड़ी कमी रेगिस्तान खे
जे हिकु वारीअ जो तिनको उॾामी वञे, जेकी करे सो वाह वाह, रहम तुंहिंजो दम बदम, ज़ुल्म तुंहिंजो गाह गाह, हीअ बि तुंहिंजी वाह वाह, हूअ बि तुंहिंजी वाह वाह। खिन में ठाहे खिन में राहे, मर्ज़ीअ जो मालिक भॻवान, माण्हू मिटीअ जो आ इंसान। मां दासन जो दासो दूल्ह, तूं शाहन जो शाह, जिंदा जलपति वीर वरण तूं, हीणन जो हमरा, बुडंदड़ बेड़ा तिख मां तारी, तूं ई मेरो मला, दुनिया दुखन संदो दरिया, तूं ई पार पुजाए जपातनी। जल चमकाए थल चमकाए, सारो जग चमकाए, रोशन सब जी राह बणाए, रोशन सब जी राह बणाए, तुंहिंजी अमर मशाल झूलेलाल, झूलेलाल झूलेलाल, झूले झूले झूलेलाल। फिल्म लाडलीअ में दादाराम पंजवाणी बणियो हिकु ग़रीब मास्तर। बल्लू जो दादा अञा ॿार न मोटा। अची दादा ख्याल करे। हेलो दादा, अची आसी। अची विया पुट? हाँ दादा। छो श्याम, तूं चुप चुप तो लगी, मुंझल मुंझल तो लगी? न दादा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। छो को आदर में कमी पई छा? राधा त ॾाढी चाह सां मिली, ॾाढी ख़ुशि हुई दादा। ऐं बैरिस्टर साहब? हू अलबत दादा, महिमान तमामु घणा आया हुआ न, उन करे। बाबा हुन जो परवाज़ आसमान में, असांजा पेर पृथ्वीअ ते, किथे चंड जो चमकाट ऐं किथे ॾीए जी लाट। दुनिया में इज़त आहे जान, मां बि त शाहूकांडो सां उथां विया थो। माण्हू छा चवंदा, चवंदा छा को लूलो लंगड़ो को चेरियो छोकिरो या टको ई न मिलिस। सोचो, भले सोचो, पर पोइ मूंखे मया न ॾिजो। हाँ, पर किशोर खे ख़बर न पवणु खपे, हू छोकिरो तमामु ज़िद्दी आहे, कमु ई डावाडोल करे विझंदो। हू ज़िद्दी आहे त मां बि हुनजो पीउ आहियां। समाज में रहणो आहे त समाज जे नियम अनुसार हलणो आहे। चङो, मां हलां थो। सेठ साहब, मुंहिंजी पत रखो, मुंहिंजो मान मिटीअ में न मिलाए, मुंहिंजी इज़त सरे बाज़ार रुसवा न करे, मां बर्बाद थी वेंदुसि। मूं वटि 10,000 हुजनि त पंहिंजे न्याणे खां वारे न रख, चओ त चमड़ी लाहे ॾियां। बाक़ी सेठ साहब हिन टोपीअ जी इज़त ये टके वाली टोपी। सेठ साहब, थी करे पी जे टोपीअ खे लत न हणो, वठो ई 10,000 रुपया। श्याम दादा, दिल जा करो, सब ठीक थींदो। कहिड़े क़िस्म जो सौदो आहे? सौदो आहे, नेम आहे, दस्तूर आहे। पर हिन शादीअ में त ॾेती लेती थियणी कान्हे। ये ॾेती लेती थियणी कान्हे त शादी थियणी कान्हे। मुहूर्त निकिरी चुको आहे, महिल टरण कोन ईंदुसि। शादी थींदी आहे ज़रूर थींदी त मुंहिंजे लाश ते थींदी। रोज़ रोज़ न मरण जा दर का पियो ॾी, मरंदे नेठ घणा दफ़ा छेलनि जो को ख़्याल करी तो। पुट अच, मास्टर साहब ताईं भलो। दादाराम पंजवाणी जॾहिं जामो पाए, छेर वधी, फेरड़ी पाईंदो हो त सभिनी खे यादि ॾियारींदो हो भगत कंवर राम जी। सिंधुअ जे किनारे ऋषिन ज्ञान पातो, सिंधुअ जे किनारे किनारे ऋषिन ज्ञान पातो, फ़क़ीरन ऐं संतन हो सच खे सुञातो, सच खे सुञातो, कविन जोड़ियो कादुर ऐं कुदरत सां नातो, है शहीदन ऐं शेरन लड़ी रंगुलातो, विया सिंध तां सिर बिवारे, सुहिणा साईं विया सिंध तां सिर बिवारे, ओ सिंधुअ जे किनारे सुहिणा, सिंधुअ जे किनारे,
सिंधुअ जे किनारे ढोलणा सिंधुअ जे किनारे। दादा सिंधियुनि जे जुदा जुदा प्रोग्रामनि में वञी धूम मचाईंदो हो ऐं माण्हुनि खे मंत्रमुग्ध करे छॾींदो हो। ये तो समझा त कोटली जे पूरे ते पहुतो आहियां। अरे उहा ख़बर अथव त मां छा थो सम्झां त मां दारकान में ॾोकली जे शहर में असां मुंहं में दड़ो घुमजी थी रहिया आहियूं जेको 5000 सालनि जो सदाईं ख़ुशि हूंदो ज़ोर सां चओ जेको चवंदो झूलेलाल। दादा राम पंजवाणी जो सुपनो हो सीता सिंधु भवन। ज़रूरी ना है त अखियूं बंद हुजनि ऐं निंड हुजे ऐं तॾहिं को सुपनो ॾिसजे। सुपना त खुलियल अखियुनि सां बि ॾिसी था सघजनि। दादा जी मन जी चाहना हुई हिकु सिंधु भवन, हिकु मंदिर न पर हिकु सभ्यतिक मर्कज़ हुजे सिंधियुनि लाइ। ठाकुर चावला ऐं श्रीमती पारू चावला जी रहबरीअ हेठि अॼु सीता सिंधु भवन हिकु सभ्यतिक मर्कज़ आहे सिंधियुनि लाइ, सिंधियुनि जो। गीत हुन झूलेलाल ते लिखियो, उहो बि यादि ताज़ी करण लाइ पारू तव्हांजे अॻियां पेश थी करे। दादा राम पंजवाणीअ जहिड़ो फसीह ज़ुबान सिंधियुनि में अञा पैदा कोन थियो आहे। खेसि दात मिलियल हुई मोहींदड़ नमूने ॻाल्हाइण जी। मुंहिंजो परिवार ॾाढो वधी वियो अथव। जिते निहारियां उते मुंहिंजूं धीअर बीठियूं आहिनि, मुंहिंजूं भेनर बीठियूं आहिनि, मुंहिंजा पुट बीठा आहिनि। तंहिं करे मां दिलि में ख़्यालु कंदो आहियां, कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि माण्हू, साईं तव्हां सुञाणो था, ऐं चइबो आहे हा, सुञाण न सुञाण चइबो आहे हा। मुहांडो त लॻे थो, नाला नथा अचनि। पोइ चवंदा आहिनि न सच ॿुधायो त मुंहिंजो नालो छा आहे। मां चवां तुंहिंजो नालो गोबिंद आहे। चवंदो न साईं मुंहिंजो नालो गिरधर आहे। गिरधर आई? हा, मोहन लाल जो पुटु। न साईं सुंदर लाल जो पुटु। ओ अच्छा अच्छा, तूं सखर पुराणे में रहंदे? चए न साईं मां तव्हांजे पाड़े में लारकाणे में रहंदो हुउसि। उहो ॾींहुं उहो शींहुं हाणे मां कसम खणी छॾियो आहे त कंहिंखे चवंदुसि न त सुञाणाए थो। भाई लॻनि था, रोश लॻनि था, रुगो महिरबानी करे ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे। नाला नथा यादि अचनि। कहिड़ो कमु आहे जो हिक खे अॼु पराओ पीउ ॾिजे, पराओ नालो ॾिजे, पराओ ॻोठु ॾिजे, पर ईअं ॾिसण में ईंदो आहे त जेॾांहुं करियां परख तेॾांहुं मुंहिंजो साहिबु साम्हूं, उहो मुंहिंजो साहिबु साम्हूं आहे।
दादा मोहम्मद रफ़ी खां भोजल जो गीत ॻारायो। बादल आया बहार मियाँ कर का वसन जी यार मियाँ। बादल आया बहार मियाँ कर का वसन जी यार मियाँ। बादल आया बहार मियाँ कर का वसन जी यार मियाँ। गुल गुलाबी कमर कुमारा गुल गुलाबी कमर कुमारा गोरिया चमना चौधार मियाँ गोरिया चमना चौधार मियाँ। बादल आया बहार मियाँ ये बादल आया बहार करे वसितारो करे तुम्हारो करे वरियन में त छा सदियुनि में बि दादा राम पंजवाणीअ जहिड़ो को विरलो पैदा थिए।